कराची सिंध असेंबली जा नवा चूंडियल मेंबर सुभाणे हलफ खणंदा। गवर्नर सुभाणे सुबुह 10 वॻे सिंध असेंबली जो इजलास तलब कयो आहे। GDA पारां चूंडियल नुमाइंदनि जे हलफ बर्दाश्त जे मौक़े ते सिंध असेंबली जो घेराव करण जो ऐलान कयो वियो आहे। GDA अॻवाननि हैदराबाद ऐं मोरो जे जलसनि दौरान चिता ॾिनो हो त सिंध असेंबली जे कंहिं बि मेंबर खे हलफ खणण न ॾींदासीं। कराची में अॼु GDA जे चीफ कोऑर्डिनेटर सदरुद्दीन शाह जी रिहाइशगाह ते अहम इजलास थींदो। इजलास में GDA में शामिल जमायतुनि खां सवाइ PTI जमायत इस्लामी ऐं JUI जा अॻवान बि शरीक थींदा। इजलास में सिंध असेंबली आॾो धरणो 26 फरवरी ते ॿदियुनि वारे धरणे बाबति हिकमत अमली ते गौर वीचार कयो वेंदो। इजलास में सफदर अब्बासी, फहमीदा मिर्ज़ा, मुर्तज़ा जतोई, हलीम आदिल शेख, राशिद महमूद सुमरो, हाफ़िज़ नईम ऐं ॿिया अॻवान बि शरीक थींदा। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।